अलाए काॾे रहिजी विया आहिनि हाजन वारा। ईंदा हूंदा। वाह रे वाह जानव, सॼो ॾींहुं इन ॻोठ में ॻोल्हींदो थो वतां तो तव्हां ॿिन्ही जा पेरा खयूं, पैसा ॾियो कोन था। अरे रे हिते वरी वेठा होटल ते अयाशियूं था कयो। यार कालण बाबा हे चांहि पीअण वरी कहिड़ी अयाशी आहे? अरे पेट में बुख हूंदी आहे त माण्हू मानी खाईंदो आहे, चांहि कोन पीअंदो आहे। ऐं तव्हां ॼण था त मथो हणी अजायो आहे। अरे वारो कयो मूंखे जल्दी पैसा ॾियो। पैसा? पर छाजा पैसा कालू? तोखे त वॾेरे मना करे छॾियो आहे। मतिलब त वञूं वॾेरे ॾे वरी ॾियूंसि दाह तुंहिंजी। चओसि वॾेरे खे त कालू अञा व्याज थो वठे। अरे रे मां को तव्हांजे घर आयो हुउसि, तव्हांजो दर खड़काए तव्हांखे ॿाहूं ॿधी पैसा उधारा ॾिना। अरे वारो कयो जल्दी मूंखे पैसा ॾियो त वरी कयां वञ। भला कालू पंहिंजो इहो चांहि सॼी पीअंदे अधु पीअंदे? न आहे ज़रूरत चांहि जी, पैसा खपनि। ॿी ॻाल्हि ई कोन थो ॿुधां। मतिलब त असांखे वञिणो ई पवंदो रही सॼे। भले वञो वॾेरे ॾे, 50 फुट जो रस्तो खुलियो पियो अथव। वॾेरे को इंजे त कोन चयो आहे जो मां तव्हांखे पंहिंजा पैसा बि बख़्शे छॾिया। ए मथकी भले न बि ॾियो, खॾ जे तरे में वञी पओ, पर पंहिंजा पैसा त ज़रूरु वठंदोमांव न, उहो त हक़ु आहे मुंहिंजो। हाज़ुर बाबा कालण पैसा ॾींदासीं, असुल हे ॿाहूं जोड़े तोखे पैसा ॾींदासीं। यार कुझु सब्र त कर। ॾियो वारो कयो फटाफट, कट पैसा तूं बि। अदा कालू यार कुछ तरस तो सही। बाबा ॾींदासीं पैसा, असां को लॾो खयूं त कोन था वञूं यार। हाणे बाबा तरसण जो वक़्तु गुज़री वियो। वारो कयो मूंखे पैसा ॾियो फटाफट, जान चरायो। ॾिसी यार कालण असां पुराणा धंधा सभु छॾे ॾिना आहिनि। हाणे असां महिनत मज़दूरी जे कढ आहियूं। तव्हां ऐं महिनत मज़दूरी थोड़ो ई कोन थो लॻे। भला असां वॾेरे हाकिम खान जो हुकुम कीअं था मोटाए सघूं? बाबा असां जो हमेशह लाइ बंदि करे छॾी आहे। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां सुधरी विया आहियो त पोइ भले 6 महीना पैसा न ॾियो, पर जेकॾहिं इटकी बिटकी करे जान था छॾायो त पोइ ॿिन्ही खे टंगराईंदोसां वॾेरे वटि। ठीकु आहे अदा कालण बाबा तुंहिंजी ॻाल्हि असां मञीसीं। छोकिरा सदा बाबा 3 चांहियूं फुल खणी आ। अरे ओ छोरा, ए मुंहिंजे लाइ अलॻि 2 पीस खणी अच।